या अल्लाह साईं तूं पाण ॾिसींदो असां केॾी महिनत कयूं था, केॾो लोड़ियूं था। अल्लाह साईं जेके ही मज़ूरी असां कराए थो उन मालिक खे का हिदायत ॾिजा, असां ग़रीबनि खे पैसा ॾे। असां बच्चा हूअं ई बुख ते अवल आहिनि, ही पैसा अला न ॾे त काॾो असां बच्चा बुख ते मरंदा, सॼी राति निंड कीअं कंदा। हा यार ॻाल्हि सही थो करी। असांजो जेको सेठ आहे वॾो ज़ालिम आहे, अलाह करे पाण ई पैसा ॾे पंहिंजी मज़दूरीअ जा। अलाह खे ॾींदो आहे मुश्किल। असां अवल ई ॾिसींदो बच्चा बुख ते आहिनि, घर ड्रही विया आहिनि, तबाह थी विया आहिनि, मींहं में बर्बाद थी विया आहियूं। अलाह खे सेठ खे अलाह सां हिदायत ॾींदो, असां ग़रीबनि खे पैसा ॾींदो। अरे मज़दूरो, गारो ईअं ठाहिबो जो तव्हां गारो ठाहियो आहे, सॼो मुल्क ॻोढ़ा लॻो पियो आहे, मींहुं थो अचे, सॼो छिति उहा टमे थी पई, तव्हांखे पैसा ॾेई ॾेई मां छितो थियो।